अलैकुम। फ़कीर सिकंदर अली अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। तो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दौर में एक धोबी हुयो जहां तमाम माण्हुनि खे तंग कयो। एतिरे ताईं तंग कयो जो माण्हू सफ़ा परेशान हुया। उन धोबी जे सूरनि खां तमामु तंग थी करे अची हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे माण्हुनि चयो त साईं कीअं बि करे अल्लाह ॾे तव्हां मुलाक़ात करणु अल्लाह ॾे जॾहिं वञो था तूर सीना ते त महिरबानी करे तव्हां इहो कमु करायो जीअं अल्लाह खे चओ त इन धोबी खे मारे। इन धोबीअ असांखे ॾाढो तंग कयो आहे। दोस्तो जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं तूर सीना ते अल्लाह सां मिलणु वियो मुलाक़ात करणु त अल्लाह जे आॾो उहा ॻाल्हि रखी त अल्लाह साईं हिकु धोबी आहे उन ॾाढो माण्हुनि खे परेशान कयो आहे ऐं माण्हू मूं ॾे आया आहिनि। उन धोबी जे लाइ त इन धोबी खे अल्लाह खे चओ त इन खे मारे। अल्लाह साईं चयो त तव्हां वञो ऐं उन्हनि खे ॿुधायो त इन धोबी खे सुभाणे माना नांग ॾंग हलंदो ऐं नांग खाईंदो, इहो धोबी मरी वेंदो। जॾहिं कपिड़ा खणी धोअणु वेंदो त उते हुन जे ॻंढ में नांग हूंदो। जेॾीमहिल उहो ॻंढ छोड़ींदो त हुन जे ॻंढ मां नांग हुनखे ॾंग हलंदो निकिरंदो हुन ॻंढ मां ऐं हुनखे माना मारींदो। तव्हां इहा वञी हुननि खे ॿुधायो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं दोस्तो आयो ऐं अची उन माण्हुनि खे ॿुधाई त तव्हां जेको मूंखे चयो हो त धोबी जे लाइ अल्लाह खे वञी अर्ज़ु कर, तो अल्लाह उन जे लाइ चयो आहे त सुभाणे हू जॾहिं ॻंढ खणी वेंदो लटा कपिड़ा धोअणु त उन ॻंढ में नांग हूंदो जेको माना उहो ॻंढ जीअं छोड़ींदो त नांग हुनखे ॾंग हणंदो ऐं उहो धोबी मरी वेंदो। हज़रत मूसा जॾहिं इहा ॻाल्हि हुननि खे ॿुधायो त राति थी सुबुह थियो ऐं धोबीअ उहो ॻंढ ॿधो। हसूल मामूल मुताबिक़ हू माना हर रोज़ु माना ॻंढ ॿधी ऐं धोअणु वेंदो हो छो त हुनजी रोज़ी हुई धोबी जो। त उहो माना पाणी जिथे धोअणु वेंदो हो उहो इलाइक़ो थोरो ॾूराणो हुयो, दूरि हुयो। त हीअ ॻंढ मथे ते खणी ओॾे वियो ऐं उते वञी ॻंढ माना रखी लाहे रखी त हिन माना उहो ॻंढ जॾहिं माना खयूं वञे पियो त माना रस्ते ते हिन खे को अहिड़ो माण्हू मिलियो जेको माना बुखारो हुयो ऐं हीउ पंहिंजो मानी बि ॿधी वेंदो हो ॻंढ में जेको वञी उते खाईंदो हुयो। ऐं उन में हिकिड़ो फ़क़ीर मिलियुसि रस्ते ते जेको माना तमामु बुखारो हुयो। उन चयोसि त का मानी माना अथई त मूंखे मानी खाराए, मां तमामु बुखारो आहियां। ऐं हुन धोबीअ छा कयो जो हुनखे उहा मानी पंहिंजी मानी जेको खयूं वेंदो हुयो ऐं कपिड़ा धोअणु लटा कपिड़ा धोअणु त उहा पंहिंजी मानी कढी ऐं उन खे उन फ़क़ीर खे उन बुखायल खे उहा मानी खाराई। उहा पंहिंजी मानी ॾिनई। चई हाणे भला माना इहो भला अॼु पाण भला मानी न खाधमि त को मसइलो कोन्हे, हो माना तमामु बुखायल आहे उन खे पंहिंजी मानी ॾियां। त हुनखे पंहिंजी मानी खाराई। ऐं जॾहिं हू उते वियो ऐं उहा ॻंढ खोली त माना नांग निकितो मगर नांग खे हिन हणी मारे विधो। नांग हिन खे ॾंग न हणी सघियो। ऐं उन में जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुननि खे ॿुधायो हो त अॼु हुनखे नांग खाईंदो ऐं उन ॻंढ में नांग हूंदो जेको अल्लाह चयो त उहो नांग उन खे खाईंदो। त माण्हू उन जे माना जिथे उहो धोईंदो हो कपिड़ा उते उन झंग में काथे उन झंग में लिकी बि वेही रहिया काफ़ी माण्हू। त असां इहो वाक़ियो ॾिसूं त छा थो थिए। जॾहिं उन उते वञी उते ॻंढ लाहे ऐं माना ॾूराहो इलाइक़ो हुयो, पाणी जी खोट हुई, तंहिं करे ॾूराहे इलाइक़े में उन छा कयो उते ॻंढ लाहे ऐं उन ॻंढ खे छोड़ी त माना उहो नांग निकितो। जंहिं नांग खे वरी हिन धोबीअ मारियो त हो परे मां तजुब में लिकी ॾिसनि पिया। उहो तजुब में पइजी विया त हे त धोबी त मोह ई कोन। धोबी खे त माना हज़रत मूसा चयो त अल्लाह चयो त नांग खाईंदुसि ॾंग हणंदुसि धोबी मरी वेंदो। हे धोबी त मरे ई नथो। हुननि इंतज़ारु करे 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 माना अहिड़े लेवल सां त धोबी पंहिंजा कपिड़ा सभु जेको हस्ब मामूल मुताबिक़ धोई सभु साफ़ करे सुकाए ऐं वरी पंहिंजो ॻंढ ॿधी ऐं पंहिंजे घर ॾे माना शाम जो रवानो थियो। त हो हुनखे नांग न खाधो।
त अची हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे सभिनि माण्हुनि अची ॿुधायो साईं उहो धोबी खे त नांग कोन खाधो, तव्हां चयो त अलाह चयो त हिन धोबी खे नांग खाईंदो ऐं धोबी मरी वेंदो, धोबी त कोन मुओ आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम तमामु तजुब में पइजी वियो त अलाह त चयो त धोबी खे नांग खाईंदो, धोबी खे नांग छो न खाधो। जॾहिं ॿिए ॾींहं ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं अलाह सां तूर सीना ते मुलाक़ात करणु वियो त अलाह खे चई साईं अलाह साईं असां इंसान त जेके गुनहगार आहियूं, तव्हां जेके बि इंसान आहिनि उहो कूड़ बि ॻाल्हाए सघनि था, इंसान खां ख़ता पइजी थो सघे, उहो त कूड़ बि ॻाल्हाए थो सघे, पर रही ॻाल्हि तव्हां अलाह त चयो त माना हुनखे माना नांग खाईंदो, सो उहो उन खे त नांग न खाधो, हाणे मां उन खे छा सम्झां। अलाह चयो त ए मूसा तूं उन ॻाल्हि खे नथो ॼाणी जेको मां थो ॼाणियां, तूं नथो ॼाणी जेको मां अलाह थो ॼाणियां। धोबी वॾो गुनहगार हुयो, कीअं बि हुयो, जॾहिं मूं हुनखे जे लाइ चयो त नांग हुनखे खाईंदो, मूं नांग मोकिलियो, हू पंहिंजे लाइ मानी खणी निकिरंदो हो हर रोज़, पंहिंजे पेट खे पालण लाइ, पंहिंजे पेट में ढव करण लाइ, पंहिंजे लाइ मानी खणी निकिरंदो हुयो। जॾहिं हू मानी पंहिंजे लाइ बि खयूं पियो वञे ऐं माना कपिड़ा धोअण पियो वञे त मुंहिंजो हिकिड़ो अलाह चयो त मुंहिंजो हिकिड़ो फ़क़ीर, जेको मुंहिंजो हिकिड़ो दरवेश हुयो, मुंहिंजो फ़क़ीर हुयो, जंहिं मुंहिंजे नाले ते उन खां घुरियो त मूंखे बुख लॻी आहे, मूंखे मानी खाराए, त हू पंहिंजे लाइ मानी खणी वञी रहियो हुयो ऐं कपिड़ा धोअण लाइ वञी रहियो हो। हुन पंहिंजे पेट खे बुख बर्दाश्त करे ऐं उन मुआरे उन फ़क़ीर जे जेको बुखायल हुयो उन खे उहा पंहिंजी मानी ॾिनई त मूं अलाह खे कहल अची वियो ऐं मूं अलाह उन खे छा कयो, नांग जो वात मुंडरे छॾियो त जीअं नांग इन खे ॾंगो न हणे। जॾहिं उते वञी हुन ॻंढ खोलियो त ॻंढ खोले त उहो नांग हुयो, नांग खे अमर न थी सघियो जो हुनखे धोबी खे ॾंगो हणे, ऐं धोबी सां जेको लठ हुयो उहो लठ खणी ऐं उन नांग खे उते मारे ऐं उहो धोबी बची वियो। सो हज़रत मूसा तूं उन ॻाल्हि खे नथो ॼाणी, मां अलाह बहितर ॼाणियां थो, मुंहिंजे प्यारनि जो जेको ख़्यालु कंदा, मुंहिंजे अलाह जे राह में उन्हनि खे खाराईंदा त मुंहिंजे लाइ मुंहिंजो त उन्हनि ते मां कीअं अज़ाब आणियां, मां उन्हनि ते कीअं अज़ाब आणियां, मां उन ते अज़ाब नथो आणे सघां। मां त मूं वटि मां त 99 रहमत जा नाला मूं वटि आहिनि, हिकिड़ो वाहिदुल क़हार नालो आहे मुंहिंजो, पर मुंहिंजे 99% जेको उन ते हावी थी थो वञे रहमत, उन ते माना वाहिदुल क़हार ते जेको रहमत वधीक आहे उहो हावी थी थो वञे, मूंखे रहम अची थो वञे ऐं मुंहिंजे प्यारनि सां जेको इहो सुठी सोहबत करे ऐं मुंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखे त उन्हनि ते मां कीअं अज़ाब आणियां। दोस्तो अॼु जो मौज़ू इहो हुयो। महिरबानी, वरी ॿिए कंहिं साहित्य मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़। अस्सलामु अलैकुम।